अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय यूट्यूब चैनल बियॉन्ड द स्क्रीन विथ हिना गुल। कीअं तव्हां सभु? उमेद थी की तव्हां सभु ठीकु हूंदा। मां बि तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां। जंहिं मां बिल्कुलु नंढड़ी हिकिड़ी तव्हांजे लाइ सेल्फ केयर वीडियो ठाहे खणी आई आहियां। इन कुझु इलाही मूंखां पुछनि पिया त अदी वारनि जे बारे में ॿुधायो, पंहिंजी केयर कीअं कजे, पंहिंजी स्किन जे बारे में ॿुधायो। त जी बसि इहो त बसि टाइम जे करे ऐं जल्दी जल्दी पोस्ट नथी करे सघां एतिरी वीडियोस, लेकिन बसि हीअ नंढड़ी हिकिड़ी मां तव्हांजे लाइ ठाही बि त मुंहिंजो चलो हिकिड़ो इहो बि कंदी आहियां पंहिंजे हेयर्स में जेको मूंखे फ़ाइदो ॾींदो आहे, त मुंहिंजो मां तव्हांखे बि ज़रूरु ॿुधायां। त हीअ मां पंहिंजो बेबी ऑयल जेको हूंदो आहे जॉनसन जो आहे इहो बेबी ऑयल, त मां इहो बेबी ऑयल पंहिंजे वारनि में हयो। इन को जॾहिं मूंखे पंहिंजा हेयर वॉश करणा हूंदा आहिनि न त मां ईअं नाहियां कंदी, या त मां ऑइलिंग कंदी आहियां या कुझु प्रोटीन जी शयूं आहिनि कुझु उहे हणंदी आहियां वारनि में। त उहे बि इंशाल्लाह मां तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ॾेखारींदी रहंदसि। त फ़िलहालु सिर्फ़ु मां ऑयल पिया आहियो त चलो ठीकु आहे, नंढड़ी रिकॉर्डिंग तव्हांजे लाइ करे थी वठां। त बसि सही तरह पंहिंजे पूरनि वारनि में मां इहो बेबी ऑयल हयो आहे, उनजो सही तरीक़े सां मसाज वसाज करे चङे नमूने बसि पोइ हुन चोटी करे छॾंदसि। न ई हिनखे को हिकिड़ी हिकिड़ी पंहिंजी लट खणी आहे उनखे को महिनत कंदसि या छा न, बिल्कुलु सिंपल जे पाण ऑइलिंग कंदा आहियूं। अवल त नंढे हूंदे खां यकीन कयो असां सिर्फ़ु 2 तेल इस्तेमालु कया, हिकिड़ो मिठो तेल ऐं हिकिड़ो कड़ो तेल। मूंखे त दुनिया बसि इन 2 तेल जी ख़बर हूंदी, इहे 2 तेल ई आहिनि, ॿिया बि के आहिनि उहो त पोइ वञी ख़बर पई। त बसि इहे तेल ई नंढे हूंदे खां अम्मी हणंदी हुई। सो बसि मां तेल हणी इहो बेबी ऑयल हणी ऐं मां बसि हाणे चोटी करे छॾी। चोटी त मूंखे पंहिंजी नानी यादि अची वई। नानी त एॾी छिक ॾी चोटी कंदी हुई जो यकीन कयो बाक़ाइदा तकलीफ़ थींदी हुई, एॾी छिक ॾींदी हुई उहा चोटी करण में। इन करे शायदि वार एतिरा सुठा आहिनि जो महिनत आहे हिन ते, नानी जी बि आहे अम्मी जी बि आहे। ऐं ॿियो जेके न वार जेंट्स में बि हूंदा आहिनि न, की न ख़ानदानी जा वार चइबा आहिनि, त मुंहिंजा वार शायदि ख़ानदानी मुंहिंजी मदर जा वार ॾाढा सुठा आहिनि, त मुंहिंजी अम्मी जी तरफ़ जा वार त तमामु सुठा आहिनि सभिनीनि जा। सो ख़ैर मां ऑइलिंग करे चोटी करे छॾी। उहो ई बेबी ऑयल मां पंहिंजे फेस ते हयो आहे जी। त आउं पंहिंजे फेस ते का क्रीम यूज़ न आहियां कंदी, मतिलबु जे फेशियल क्रीम जेके हूंदियूं आहिनि मां फेशियल न आहियां वठंदी। अलाए तव्हां यकीन कंदा बि अलाए न, पर यकीन कयो फेशियल बिल्कुलु न आहियां वठंदी। शोबिस जे टाइम ताईं वरितो, उनखां पोइ न आहियां वरितो। त मां का क्रीम बि न आहियां हणंदी पंहिंजे फेस ते। हीअ मां ऑयल हयो आहे। मोस्टली त नाइट में पंहिंजो पाण खे हणंदी आहियां पंहिंजो खोपरे जो तेल, उहो मूंखे ॾाढो सूट कंदो आहे, कोकोनट ऑयल। पर हीअ त ऐं ॿियो इहो हणंदी आहियां तॾहिं जॾहिं मूंखे पंहिंजे वारनि में लॻाइणो हूंदो आहे त बसि पोइ हूंदो आहे हथ में त खणी बसि पोइ मां पंहिंजे फेस ते बि हणी छॾींदी आहियां। पर हणंदी आहियां ऑयल ई आहियां नाइट में। मां का क्रीम बि यूज़ न कयां, का क्लेंजिंग क्रीम यूज़ कोन कंदी आहियां। सो बसि इहो पंहिंजे फेस ते हणी ऐं जीअं फेशियल जा स्टेप वग़ैरह हूंदा आहिनि तीअं तव्हां पंहिंजा फेशियल जा स्टेप कंदा वञो ऐं पंहिंजे फेस ते हणी वठो। पर ॾाढी महिनत लॻंदी आहे, मतिलबु देरि लॻंदी आहे जो यकीन कयो थकी वेंदी आहियां करे करे। वरी मूंखे विच में साहु खणणो हूंदो आहे, वरी आउं स्टार्ट कंदी आहियां। त फेशियल वारा स्टेप तव्हां ईअं हणंदा वञो। कुझु अहिड़ा स्टेप तव्हां ॾिठा हूंदा जेके फेस ते करण सां चवंदा आहिनि त स्किन तव्हांजी टाइट रहंदी, त ज़रा टाइटनिंग लाइ तव्हां कुझु यूज़ न आहियां कंदी। ऐं यकीन कयो पंहिंजो फेस खे वाइट करण लाइ कुझु न आहियां कंदी। त मूंखे मां चवंदी आहियां बसि असीं एॾा अच्छा थी वञूं, उनखां बेगो अच्छे से फेस त छो न खपे न, हथ पेर बि त ओड़ा हुजनि न। त मां अहिड़ी शइ यूज़ कंदी आहियां जेकी बसि मुंहिंजी स्किन बि हेल्दी रहे, मुंहिंजा वार बि हेल्दी रहनि। त इन जे लाइ आउं बसि मोस्टली त आउं पंहिंजे खाइण में सभु शयूं पूरियूं कंदी आहियां, त अहिड़ी शयूं खां। पर कुझु शयूं जेके पंहिंजे वारनि में पंहिंजी स्किन में हणंदी आहियां त बसि स्टेप बाय स्टेप इंशाल्लाह मां तव्हांखे उहो ॾेखारींदी रहंदसि। त फ़िलहालु बसि मां सिंपल ऑयल हयो हो त मां तव्हांखे ॾेखारियां। त मां पंहिंजे वारनि में जेको ऑयल हो उहो मां पंहिंजे फेस ते ऑयल हणी छॾियो ऐं बसि हुनखां पोइ पर लेकिन पहिरियों फेस क्लीन करे पोइ जेको बि शइ तव्हांखे चहिरे ते लॻाइणी हुजे पहिरीं पूरो फेस क्लीन करे पोइ लॻाइजो, तॾहिं फ़ाइदो थींदो, न त न। अच्छा जी, मॉर्निंग में मां पंहिंजो को बि तव्हां वटि जेको फेस वॉश हुजे उहो तव्हां खणो। इहो आउं कंदी आहियां, हफ़्ते में 3 दफ़ा इहो लाज़मी आउं हणंदी आहियां। त थोरो पंहिंजो फेस वॉश खणो जेको तव्हांखे वणे, उनमें हिकिड़ो नंढिड़ो चमिचो विझो खीर जो, ख़ालिस खीर हुजे रबियर हुजे वॉटेवर जेको तव्हां वटि हुजे तव्हां यूज़ कयो। ऐं अधी वॾो चमिचो तव्हां बेसण विझो। इहो यकीन कयो एतिरो फ़ाइदे वारो हूंदो आहे। इन खां पोइ तव्हांखे पाण पंहिंजे चहिरे ते फील थींदो, पर चङे नमूने इनखे पंहिंजो चहिरे ते रब वग़ैरह कजो, ॾिसो इन तरह जो पेस्ट तयारु थी वेंदो आहे। मतिलबु इहो सम्झो 5 मिंट तक त तव्हां इहो करियो ऐं यकीन कयो उनखां पोइ तव्हांखे का शइ ॿी का लॻाइण जी को ॿियो पैक लॻाइण जी का ज़रूरत कोन्हे। ख़ैर आउं कंदी आहियां, हींअर नाहे कयो, लेकिन आउं कंदी आहियां। हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो फेशियल आहे, उहो सभु पंहिंजो जे ऑर्गेनिक घर जूं जेके शयूं हूंदियूं आहिनि न, किचन जूं पंहिंजी शयूं, उन्हनि सां कंदी आहियां। उहो बि इंशाल्लाह मां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि। पर फ़िलहालु मां सिर्फ़ु इहो हयो आहे। अच्छा, पहिरीं हथनि खे करे पंहिंजो विसारजो न, पंहिंजी नेक खे ऐं पंहिंजे हथनि खे। त जॾहिं बि का शइ फेस ते हणो, आई थिंक जेतिरियूं मीडिया सां पंहिंजो एतिरियूं शयूं आहिनि हर जॻह ते, तव्हांखे सभु ख़बर हूंदी। मूंखे वधीक तव्हांखे ज्ञान ॾियण जी ज़रूरत न आहे, मां तव्हांखे बि एडवाइस वग़ैरह का ॾियां।
सो जेके मतिलबु स्टेप जेके फेशियल जा हूंदा आहिनि उन नमूने सां 5 मिंट त ज़रूरु तव्हां हिनखे कजो। यकीन कयो तव्हांखे पंहिंजे चहिरे ते एॾो सुठो फ्रेशनेस तव्हांखे फील थींदी, एॾो चहिरो तव्हांजो शाइन कंदो जो तव्हांखे पाण फील थो हा वाक़ई का शइ हई आहे। इहे ॿिनि शयुनि सां तव्हांखे ॾाढो सुठो फ़र्क़ु पइजी वेंदो। ऐं कॾहिं मोट न आहे कुझु मतिलबु दिलि हूंदो न, यकीन कयो सिर्फ़ु खीर खे खणी कॉटन में डिप करे सिर्फ़ु चहिरे ते क्लेंजिंग कंदी आहे न, उन सां बि ॾाढी सुठी क्लेंजिंग थी वेंदी आहे। त खीर असांजे स्किन जे लाइ हूअं ई सुठो आहे। सो बसि हीअ क्लेंजिंग वग़ैरह सही नमूने पूरे चहिरे जी करे। अच्छा मूंखे सही तरह रिकॉर्डिंग नाहे करणु ईंदी त तव्हां प्लीज़ लाइट वाइट खे अवॉइड कजो त हिन जी लाइट कीअं पई लॻे, नज़र कुझु कोन पियो अचे, इनको मूंखे सही ॻाल्हि अञा ताईं रिकॉर्डिंग नाहे करणु ईंदी। सो ख़ैर बसि जीअं बि तव्हांखे सम्झ में अचे तव्हां पंहिंजे चहिरे खे सही नमूने सां पंहिंजो मसाज वग़ैरह ॾेई ऐं पोइ साफ़ु पाणी सां पंहिंजो फेस वॉश करे छॾिजो। मूंखे जूड़ो थियो पियो हिन करे मूंखे पंहिंजा हेयर बि वॉश करणा हुआ त मां चयो पहिरीं मां पंहिंजे फेस ते थोरो तव्हांखे ॾेखारे छॾियां त पोइ पंहिंजा हेयर वॉश करे अचां। त पोइ बाक़ी तव्हांखे ॾेखारियां थी त पंहिंजो जॾहिं पंहिंजी क्लेंजिंग वग़ैरह करे वठंदी आहियां ऐं मूंखे ॿी का शइ नाहे लॻाइणी हूंदी फेस ते त उनखां पोइ आउं पंहिंजो फेस ते छा लॻाईंदी आहियां उहो मां तव्हांखे हाणे ॾेखारियां थी। जी त मां पंहिंजो हेयर बि वॉश करे छॾिया। हाणे फेस ते तव्हांखे ॾेखारे वठी त मुंहिंजो चहिरो केॾो साफ़ु साफ़ु पियो लॻे। अलहमदिल्ला हूअं मुंहिंजो चहिरो साफ़ु ई आहे। अच्छा उनखां पोइ छा भले त मां का क्रीम बि न आहियां हणंदी, पंहिंजो ख़बर न के ट्रस्ट कंदो अलाए न, त मां सिंपल हिकिड़ी निविया क्रीम यूज़ कंदी आहियां। उहो मां तव्हांखे नेक्स्ट टाइम करे ॾेखारींदसि। बाक़ी हींअर जेको मां ठाहियो पिए हींअर विटामिन ई जो ऑयल हो, एलोवेरा जेल हुई, इहा प्योर एलोवेरा जेल आहे ऐं ॾाढी सुठी आहे इहा पंहिंजो स्किन वग़ैरह जे लाइ। ऐं ॿियो ग्लिसरीन हुई। त इन टिनी शयुनि खे मिक्स करे ऐं इनखे मां पूरे चहिरे ते मसाज वग़ैरह कंदी रहियसि जेसिताईं मतिलबु ज़ाहिर इहो ऑयल आहिनि सभु, हिन खां एलोवेरा खां अलावा ॿई ऑयल हुआ त इन्हनि खे सही नमूने उहे सभु फेशियल स्टेप वांगुरु तव्हां करे करे पूरे फेस ते, नेक ते, पंहिंजे हैंड्स ते तव्हांखे मसाज कयो जेसिताईं पूरो तव्हांजे चहिरे जे अंदरि जज़्ब थी वञे ऐं पूरो ऑयल ख़तमु थी वञे। त जॾहिं कुझु मसाज वग़ैरह कयो कुझु बि कयो त पंहिंजे लिप्स खे ज़रूरु रब कंदा कयो उन में, त लिप्स अञा साफ़ु थींदा आहिनि। हूअं मां लिप्स खे साफ़ु करण लाइ उहो बि इनशाला मां तव्हांखे ॾेखारींदसि तव्हां पंहिंजो छा हणंदी आहियां, उन सां बि यकीन लिप्स ॾाढा साफ़ु थी वेंदा आहिनि। सो ख़ैर बसि इहो ऑयल वग़ैरह मां हयो त पंहिंजो इनखे बि सॼो पंहिंजे फेस ते मसाज वग़ैरह कंदा रहो। ऐं अगरि जीअं गर्मियूं अॼुकल्ह त तमामु घणियूं आहिनि पाकिस्तान में, अगरि तव्हां ऑयल वग़ैरह यूज़ न करणु चाहियो पोइ जेको तव्हांजी फेवरेट का क्रीम हुजे त तव्हां उहो पंहिंजे फेस ते हणी छॾियो। जीअं रोज़ वाटर हूंदो आहे, इलाही माण्हू उनजो स्प्रे करे छॾींदा आहिनि, उहो स्प्रे करे छॾियो जेको तव्हांखे सही लॻे। तव्हांखे पंहिंजो फेशियल खां पोइ जेको तव्हां पंहिंजे फेस ते यूज़ कंदा हुजो तव्हां उहो कजो। मूंखे इहे सभु शयूं सूट कंदियूं आहिनि ऐं इहे चंद शयूं आहिनि जेके आउं पंहिंजे फेस ते हणंदी आहियां, मूंखे हिन जो रिज़ल्ट इलाही सुठो मिलंदो आहे। त पोइ यकीन कयो ॿी कंहिं शइ जे पुठियां कोन पवंदी आहियां त मां हीअ बि हणां हीअ बि हणां, न जेके शइ मूंखे फ़ाइदो ॾिनो न बसि उन्हनि ते सम्झो पंहिंजो स्टक थी वेंदी आहियां, अॻियां वधीक महिनत न आहियां कंदी। जी त बसि इहा नंढड़ी वीडियो मूं तव्हांजे लाइ ठाही हुई। मां चयो मां बसि ऑयल वग़ैरह हणां पई त तव्हांखे ॾेखारे छॾियां त कॾहिं कॾहिं मां ईअं बि कंदी आहियां। सो ख़ैर तव्हांखे मुंहिंजी वीडियो कीअं लॻी मूंखे मैसेज करे ज़रूरु ॿुधाइजो, मूंखे इंतज़ारु रहंदो। बाक़ी हीअं की जॾहिं मूंखे केॾांहुं निकिरणो हूंदो आहे, वञिणो हूंदो आहे, तव्हां पंहिंजे वारनि खे पंहिंजो थोरी घणी पंहिंजे वारनि ते महिनत कंदी आहियां। वॉश करण खां पोइ उन्हनि खे ड्राई वग़ैरह कंदी आहियां, थोरी स्टाइल वग़ैरह ॾींदी आहियां। पर अॼु मूंखे केॾांहुं वञिणो न हो, घर में ई वेठी हुअसि, इन करे मूं पंहिंजे वारनि खे कुझु बि नाहे कयो। त मूं चयो बसि इन करे बसि वीडियो ते ख़तमु थी कयां। त तव्हांखे मुंहिंजी वीडियो कीअं लॻी मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।